नशे फिरोज़ ठठगोरा हौजा रहवासी नवाब मशहूरी ज़मीर हुसैन सुमरो जेको ट्रैक्टर जा ड्राइवर वॾेरो इफ़्तिखार ॻोल्हायो ऐं अनवर माछी जे ज़ुल्मनि खां तंग थी नेशनल प्रेस क्लब पहुची रोईंदे ज़मीर सुमरो ऐं नवाब मशहूरी चयो त असां ॿई ट्रैक्टर जा ड्राइवर आहियूं। असांजा माउ पीउ पोढ़ा आहिनि। असां वॾेरे वटि ट्रैक्टर जा ड्राइवर हुआसीं। असांखे टिनि महीने जो पघारूं न पियूं ॾेई। पघारूं घरूं था त मैनेजर ऐं अनवर ऐं ॿियनि वाठनि तरफ़ां असांखे मारे कमरे में बंदि करे छॾे थो। मथां कंहिंखे दाह ॾियनि त असां ज़ुल्म सही हाणे नज़र चांद ट्रैक्टर ते आहियूं। हुन अॻु में मैनेजर खे इस्तेमालु करे असां ते चोरी जो कूड़ियूं FIR दाख़िल कयूं। वरी 2 ॾींहं पहिरियां SHO मिठियाणी जी दावत करे उन सां असां ते मिठियाणी थाणे ते कूड़ी FIR दाख़िल कराई आहे। ज़मीर सुमरो ऐं नवाब मशहूरी मुंहिंजो मोटर चोरी कयो आहे। असां राति सिकंदर टगर जी ज़मीन ते ट्रैक्टर पे वहायो त असां क़ुरान जो कसम खणी चऊं था त असां न चोर आहियूं ऐं ख़बर नाहे त हीउ चवे थो त मुफ़्त में मूं वटि ड्राइवरी कयो। असां बचड़ेवाल मुफ़्त में कमायूं त असांजा ॿार बचा काॾे वञनि। असां इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि IGC सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नशर फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां अपील था कयूं त क़ुरान ते इंक्वायरी कराए असां ग़रीब मिसकिननि सां इंसाफ़ कयो वञे। जे इंसाफ़ न मिलियो त पोइ असीं पंहिंजे ॿारनि बचनि खे वठी SSP ऑफिस अॻियां पाण साड़ींदासीं। इन जा ज़िम्मेवार वॾेरो इफ़्तिखार ॻोल्हायो संदसि मैनेजर हूंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।